हलंदड़ साल जे पुॼाणी सां ई फेसबुक जी मिल्कियत मैसेजिंग प्लेटफॉर्म व्हाट्सएप तरफ़ां विंडोज़ फ़ोन्स लाइ सपोर्ट सिस्टम ख़तमु कई पई वञे। 31 डिसेंबर 2019 मतिलबु अङारे खां पोइ विंडोज़ ऑपरेटिंग सिस्टम ते हलंदड़ सभिनी फ़ोन्स में व्हाट्सएप कमु न कंदो ऐं अहिड़ियूं फ़ोन्स इस्तेमालु कंदड़नि लाइ दोस्तनि तोड़े घर वारनि सां चैट करणु मुमकिन न रहंदो। जेकॾहिं तव्हां बि विंडोज़ फ़ोन रखंदड़ आहियो ऐं चाहियो था त व्हाट्सएप हलाईंदा रहो त पोइ तव्हांखे एंड्रॉइड 4.0.3 या उन खां पोइ जे वर्जन iOS 2.5.1 वग़ैरह ते कमु कंदड़ फ़ोन वठणी पवंदी। व्हाट्सएप केतिरो ई अरसो अॻु में ऐलान करे छॾियो हो त 2020 शुरू थींदे ई विंडोज़ ऑपरेटिंग सिस्टम ते हलंदड़ फ़ोन्स जी सपोर्ट ख़तमु कई वेंदी। व्हाट्सएप मूजिबि विंडोज़ फ़ोन्स में हाणे उहा एहलियत नाहे रही जेका मुस्तक़बिल में उन ऐप में मुतारिफ़ कराई वेंदड़ फीचर्स लाइ ज़रूरी हूंदी, पर ऐप तरफ़ां विंडोज़ ऑपरेटिंग सिस्टम जी सपोर्ट ख़तमु करण जो फ़ैसिलो उन जे 1.5 अरब खां वधीक वाइपेदारनि मां कुझु करोड़ माण्हुनि खे ई मुतासिर कंदो, छो त माण्हुनि जो वॾो अंगु हाणे एंड्रॉइड या आईफोन इस्तेमालु कंदो आहे। हक़ीक़त में हलंदड़ साल माइक्रोसॉफ्ट विंडोज़ 10 मोबाइल जी सपोर्ट बाज़ाब्ता तौरु ख़तमु करण जो ऐलान कंदे वाइपेदारनि ते एंड्रॉइड ऐं आईफोन जे इस्तेमाल ते ज़ोर ॾींदे चयो हो त टेक्नोलॉजी अॻिते वधंदी रही आहे ऐं असां पंहिंजे वाइपेदारनि खे दरख़्वास्तूं कयूं त उहे एंड्रॉइड या iOS डिवाइस जो इस्तेमालु शुरू कनि। विंडोज़ फ़ोन खां अॻु व्हाट्सएप, ब्लैकबेरी ऑपरेटिंग सिस्टम, ब्लैकबेरी 10, नोकिया S40, नोकिया सांबा S60, एंड्रॉइड 2.1, एंड्रॉइड 2.2, विंडोज़ फ़ोन 7, आईफोन 3 जे OIS 6 लाइ सपोर्ट ख़तमु करे चुकी आहे। व्हाट्सएप जे FAQ पेज मूजिबि 1 फरवरी 2020 खां उन्हनि सभिनी आईफोन लाइ सपोर्ट ख़तमु कई वेंदी जेके OIS 8 ऑपरेटिंग सिस्टम ते हली रहियूं हूंदियूं, जेके 2014 में मुतारिफ़ करायूं वयूं हुयूं, पर जेकॾहिं वाइपेदार OIS जो नओं वर्जन अपडेट कनि था त उहे व्हाट्सएप इस्तेमालु करे सघंदा। उन खां अॻु कंपनी ऐलान करे चुकी आहे त 1 फरवरी 2020 खां एंड्रॉइड 2.3.7 या उन खां अॻु जे ऑपरेटिंग सिस्टम ते हलंदड़ स्मार्टफोन्स लाइ बि व्हाट्सएप सपोर्ट ख़तमु कई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk